नाज़रीन ख़बर आहे नज़रवा वारे इलाइक़े में नज़रवा में अब्दुल रज़ाक जाफ़री जी रिपोर्ट मूजिब नज़रवा ठुल बी सेक्शन थाने की हद नज़रवा करमपुर लिंक रोड शाह मुराद लाड़े वटि नवन हथियारबंदनि बिन मज़दा ड्राइवरनि मोहम्मद बंगलानी और मोहम्मद अब्बास बंगलानी के हथियारनि के ज़ोर ते रोके 1,29,000 रोक रक़म और मोबाइल फोनियूं फुर करण बाद ड्राइवरनि की मज़ाहमत करण ते गाड़ी मथां सीधा फायर करे गाड़ी जा शीशा टोड़े फरार थी विया। जॾहिं त अहिड़े वाक़े ख़िलाफ़ ड्राइवरनि ठुलकंदकोट मेन रोड बागड़ लाड़े वटे रोड बंद करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। काफ़ी कलाक मेन रोड बंद होने सबब ट्रैफिक मुअतल थी वही। बेतरफ़ ठुल बी सेक्शन पुलिस धरणे वारे हंध पहुची मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे रोड खोलराए ट्रैफिक की रवानी के बहाल कयो। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ नज़रवा। केड़ी जगह ते ड्राइवर तव्हांजो अगवा करे खणी आहिनि इन ओरियूं या परियूं तव्हां जेको ड्राइवर खणी आहिनि जो नालो छा आहे? शाइक अली। तव्हां घणा माण्हू हुयो? असां 4 माण्हू आया टे गाॾियूं। हे हद कहिड़ो लॻे थो? ठुल लॻे थो ठुल जो कहिड़ो बी सेक्शन थाणो?